जी, पीटीआई चेयरमैन जो वकील लतीफ़ खोसा जीअं ई इस्लामाबाद हाई कोर्ट में पंहिंजी जेका ॿुधणी मां शिरकत खां पोइ इस्लामाबाद हाई कोर्ट जी लिफ्ट ज़रिए हेठें फ्लोर ते अची रहियो हो। साणुसि गॾु वॾे तादाद में वकील जेके आहिनि उहे बि मौजूदु हुआ त ओचितो लिफ्ट बीह रही ऐं 3 फ्लोर ते लिफ्ट बीहण जे नतीजे में ॻच देर ताईं लतीफ़ खोसा ऐं उन सां गॾोगॾु संदसि ॿिया जेके जूनियर वकील आहिनि उहे ॻच देर ताईं लिफ्ट में बंदि थी विया ऐं उनखां पोइ लिफ्ट जी लाइट जेका आहे उहा बि बंदि थी वई, जंहिंखां पोइ पीटीआई जा जेके हामी वकील आहिनि उन्हनि इस्लामाबाद हाई कोर्ट जे अहाते में शदीद एहतिजाज कयो। उनखां पोइ रेस्क्यू जो अमलो पहुतो, जिन 25 मिंटनि खां पोइ रेस्क्यू कयो ऐं लिफ्ट खे जेको आहे उहो खोलियो वियो ऐं उनखां पोइ पीटीआई जा जेके हामी वकील आहिनि उन्हनि तरफ़ां इस्लामाबाद हाई कोर्ट में एहतिजाज कयो वियो आहे ऐं साॻे वक़्तु लतीफ़ खोसा ऐं ॿियनि वकीलनि हिन वाक़िए खे साज़िश करार ॾिनो आहे। जी, गुलाम रसूल, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।